नाज़रीन, वरी वज़ीर मुराद अली शाह कराची जे इलाइक़े मेट्रोवेल में पुरमुज़ाहमत ते क़त्ल थी वियल ॿिनि शहरनि जे वाक़े जो नोटिस वरितो आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह आईजी सिंध खां वाक़े बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। वरी वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे रिपोर्ट ॾिनी वञे। अहिड़े क़िस्म जा वाक़िया क़बूल करण जोगा नाहिनि। इलाइक़े जी पुलिस किथे हुई? नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। वरी वज़ीर मुराद अली शाह कराची जे इलाइक़े मेट्रोवेल में पुरमुज़ाहमत ते क़त्ल थी वियल ॿिनि शहरनि जे वाक़े जो नोटिस वरितो आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह आईजी सिंध खां वाक़े बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। वरी वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे रिपोर्ट ॾिनी वञे। अहिड़े क़िस्म जा वाक़िया क़बूल करण जोगा नाहिनि। इलाइक़े जी पुलिस किथे हुई? अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। वरी वज़ीर मुराद अली शाह कराची जे इलाइक़े मेट्रोवेल में पुरमुज़ाहमत ते क़त्ल थी वियल ॿिनि शहरनि जे वाक़े जो नोटिस वरितो आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह आईजी सिंध खां वाक़े बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। वरी वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे रिपोर्ट ॾिनी वञे। अहिड़े क़िस्म जा वाक़िया क़बूल करण जोगा नाहिनि। इलाइक़े जी पुलिस किथे हुई? अवां खे नाज़रीन आगाह कंदा हलूं। वरी वज़ीर मुराद अली शाह कराची जे इलाइक़े मेट्रोवेल में पुरमुज़ाहमत ते क़त्ल थी वियल ॿिनि शहरनि जे वाक़े जो नोटिस वरितो आहे। अवां खे नाज़रीन अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। वरी वज़ीर मुराद अली शाह कराची जे इलाइक़े मेट्रोवेल में पुरमुज़ाहमत ते क़त्ल थी वियल ॿिनि शहरनि जे वाक़े जो नोटिस वरितो। वरी वज़ीर मुराद अली शाह आईजी सिंध खां वाक़े बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे रिपोर्ट ॾिनी वञे। अहिड़े क़िस्म जा वाक़िया क़बूल करण जोगा नाहिनि। इलाइक़े जी पुलिस किथे हुई? नाज़रीन, अवां खे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। वरी वज़ीर मुराद अली शाह कराची जे इलाइक़े मेट्रोवेल में पुरमुज़ाहमत ते क़त्ल थी वियल ॿिनि शहरनि जे वाक़े जो नोटिस वरितो आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह आईजी सिंध खां वाक़े बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। वरी वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे रिपोर्ट ॾिनी वञे। अहिड़े क़िस्म जा वाक़िया क़बूल करण जोगा नाहिनि। इलाइक़े जी पुलिस किथे हुई? नाज़रीन, अवां खे अहम ख़बर खां अपडेट कंदा हलूं। वरी वज़ीर मुराद अली शाह कराची जे इलाइक़े मेट्रोवेल में पुरमुज़ाहमत ते क़त्ल थी वियल ॿिनि शहरनि जे वाक़े जो नोटिस वरितो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, वरी वज़ीर वाक़े जो नोटिस वरितो आहे। बिल्कुल फराज वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मेट्रोवेल में जेको फायरिंग जो वाक़ियो थियो आहे, हुन में ॿ शहरी शेर आलम ऐं ज़ाकिर उनजो जेको फोत थियण वारो मामिलो थियो आहे, उनजे हवाले सां वाक़िए जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर आईजी पुलिस खे फौरी तौर ते न सिर्फ़ रिपोर्ट तलब कई आहे, हुन खां बल्कि संदसि चवणु आहे त कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे रिपोर्ट ॾिनी वञे। संदसि चवणु आहे त अहिड़े क़िस्म जा वाक़िया क़ाबिलियत क़बूलियत जोॻिया नाहिनि। इलाइक़े जी पुलिस किथे हुई? संदसि चवणु त पुलिस गश्त खे अहिड़ी जॻहियुनि ते वधाए वञे जिते ॾोह ज़्यादा आहिनि। त कराची में तसलसल सां माण्हुनि जे मारिजण जो सिलसिलो, बेगुनाह माण्हुनि जे मारिजण जो सिलसिलो वधी वियो आहे। इन हवाले सां जेका पुलिस आहे या रेंजर्स आहे, उनजी कारकर्दगी सवाइ बयाननि ताईं महदूद रहिजी वई आहे। अॼु जेके ॿ शहरी ॿिया मारिजी विया आहिनि, उन हवाले सां वॾे वज़ीर नाराज़गी जो इज़हार कयो आहे। आईजी खे फौरी तौर ते वाक़िए जी रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई आहे। जी फराज। ठीकु आहे, फयाज़ कुरैशी ने हवाले सां अपडेट करण जे लाइ महिरबानी अवां जी।